अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां ख्वाजा नसीमुद्दीन। नवीं ॾिसी रहिया आहियो सिंध वेब टीवी न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे हींअर रिपोर्ट शामिल करियूं था रेतीअ खां असांजे रिपोर्टर लियाकत अली शर जी। रेती तारीख़ी शहर हिन जदीद दौर में भी गैस जहिड़ी नेमत खां महरूम बणियल शहर वासियुनि जो एहतजाज। रेती वासी गोस बख्श जत, असलम चाचड़, रजब अली चाचड़, इशफाक अमन सूमरो जी अॻुवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो, नारेबाज़ी। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त रेती शहर जेको 20,000 आबादी रखंदड़ शहर आहे, रेती शहर खे 5 किलोमीटरनि ते निजी गैस कंपनी भी मौजूदु आहे, पर रेती शहर जा रहवासी काठियूं करे बाहि ॿारे पंहिंजो गुज़र सफ़र कंदा आहिनि। मुज़ाहिरीन जो वधीक चवणु हो त असीं इन वक़्त ताईं ख़ामोश न वेहंदासीं जेसीं ताईं रेती शहर खे गैस जी फ़राहमी कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंध वेब टीवी न्यूज़ HD।